हाणे रेगुना असांजा फोटू मथे चाढ़िया विया आहिनि असां कहिड़ो ॾोह कयो आहे अज़हर खे जॾहिं लादवा बि पी कयो त फोटू अज़हर वटि असांजा कीअं पहुता। हालाणी में पंहिंजे ख़िलाफ़ मीडिया ट्रायल थियण ते मंगणहार बिरादरी जी मर्द तोड़े औरतनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन मौक़े ते अंब मंगणहार मसमात सोफिया मंगणहार मसमात कलसूम अताउल्ला ऐं सनाउल्ला मंगणहार मीडिया आॾो एहतजाज कंदे ॿुधायो त असां शादियुनि जी ख़ुशी में दोहल वॼाए पेट गुज़र कंदा आहियूं। असांजी कंहिंसां बि का दुश्मनी न आहे। असां मथां कूड़ा इल्ज़ाम हणी असांखे फासायो पियो वञे। असांजी ज़ात जा पंहिंजा बाअसर असांजे ख़िलाफ़ मीडिया ते ऐं फेसबुक ते इहो लिखी रहिया आहिनि त असां वॾा धाड़ेल लोफर आहियूं, मंशियात खपाईंदा आहियूं, ट्रालर फुरकंदा आहियूं, जॾहिं त असां इलाइक़े जे आसपास जे माण्हुनि वटि औरतुनि समेत संदन ख़ुशियुनि में शरीक थी करे घोर वठी घर हलाईंदा आहियूं। इन्हनि वधीक ॿुधायो त असल जहिड़ो छोकिरी शहनाज़ मंगणहार आहे जंहिंखे न असां अगवा कयो आहे ऐं न ई असांखे का ख़बर आहे। असां ग़रीबनि खे कूड़े अगवा केस में फासाइण चाहिनि था। असां हिन इलाइक़े जे MNA सैयद इब्रार अली शाह SSP नौशेर फिरोज़ खां घुर था कयूं त इन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। इन्वेस्टिगेशन थाणे ते अपील सूबेदार खे थी कजे त कनि ते अर्बन शाह खां ऐं कॉलेज खां छा मसइलो आहे। हर ॻाल्हि हिन जो नशा आहे हर शइ हिन सोनल मंगणहार वटि आहे। 2 नंबरी सोनल मंगणहार वटि आहे। असांखे अपील इहा था कयूं SP DSP खे IG DIG खे था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। असां सां नाहक ज़ुल्म पिया था कनि। सोनल मंगणहार जो करे सोनल मंगणहार अफ़ज़ल मंगणहार मंज़ूर मंगणहार इहो मसइलो इन तां आहे। असांजा नंगनि जा फोटू सोनल मंगणहार जे भत तां वियासीं उहे फोटू अज़हर मंगणहार खे ॾिना अथनि। उन ते वियासीं असांजी फोटू कंहिं फोटू ॾिना आहिनि। असां इहो हुनखे चयो जीअं असां सां इंसाफ़ कोन कयो सोनल रहंदो असां ते उल्टो मीडियाऊं ऐं जेको आहे ग़लति रिपोर्टूं धाड़नि जो केसनि जूं हर ॻाल्हि असां ते कनि पिया था। असां ग़रीब आहियूं। असां हिन महिल जेको आहे SP खे अपील आहे त असांजो इंसाफ़ कयो वञे। हाणे जो वठी वियो भेण खे उते पाण शान खे ॾिनई उमराणीअ खे वरी हाणे त हाणे केस मुंहिंजे पुट जे मथां मुंहिंजे बचनि जे मथां बेगुनाह बेख़ता ॾिनी बि पाण विकी अथई आकाश विकी आहे। असां पाण था चऊं मूंखे उहा ज़ाती ख़बर आहे। हाणे मुंहिंजे भाइटियुनि मोटराई हिकु चकर वरी वई पाण वरी 10 तारीख़ ई मर वॼी वरी पाण छॾे आई माई मुंहिंजी भेण वरी हाणे मुंहिंजे पुटनि ते इल्ज़ाम था हणनि पाण कूड़े जा इल्ज़ाम ठाहे ऐं सर निसोरो कूड़ो ही इल्ज़ाम लॻा विया आहिनि त अंब अताला सनाला अयाद जेको सोनल मंज़ूर मंगणहार उनजी घरवारी चवंदा त मुंहिंजी छोकिरी 1 साल खां अॻे अगवा करे आहिनि। जे असां अगवा हिन जी छोकिरी असां बेगुनाह छो कंदासीं। अगवा कयूं 1 साल जी हद जे थाणे ते का MC कान्हे साफ़ हिन खे का ख़बर कान्हे। सॼे शहर हालाणी खे ख़बर कान्हे। डिस्ट्रिक्ट नौशहरे में का बि इंक्वायरी कान्हे। असां SSP साहिब खे ऐं सखर DIG IG खे अपील था कयूं त असां लाइ इंसाफ़ कयो। हीउ सरासर कूड़ आहे ऐं साफ़ हे जेको आहे काशिफ अली समो साहिबु फेक पोस्टूं थो हलाए त मुसलसल मोतमार मूंखे धमकियूं था ॾियनि। ॾोढा काटन फैक्ट्री का हे रोड फुरींदा आहिनि ट्राला फुरींदा आहिनि। असांजी इन्वेस्टिगेशन कई वञे। असां हिकु शरीफ़ दूल वॼण मिसकिन फ़क़ीर असांजो गुज़र ई दूलनि ते आहे। असां आहियूं ग़रीब पोरे त मिसकिन हे असांजे पोयों जे ग़लति पोस्ट हलाई आहे ग़लति ख़बरूं हलाए थो इन्वेस्टिगेशन कई वञे हिन साहब जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे।